वरिया तो क्यों पहले तो हथ तो बढ़ा मगर ना इंसाफी न कर मुझी दिया का शादी करवा। अरे तुझी दिया का शादी क्या छजला पैसा गानी ने पैसा बुदा तुझी दिया का पो शादी कनो मुझे तो ये खबर को ना यार सोशल मीडिया दौरा मुझे जे को शादी करे दो ना कौन जे पिएगा लाख रुपया तो उठे तू छाड़ी ने मुखे बुदा छाड़ी ने तू मुखे तुझी दिया का खने शादी क्या पर तू मुखे नहीं दे चा वरिया तो न्याणी में होता है पे जे पैसा बता दे या तो ना इंसाफी बाबा या तो ना इंसाफी या बाबा ने हले ही ना इंसाफी हो 2 रुपया तो ये खबर को ने गाया तू जो दिमाग कम करन छड़े आया पैसा दी दे तो तुझी दिया का शादी कनो जे ना त तुझी दिया का शादी कोन कोन पैसा दी दे पो घट में गदा गदी तो के पैसा दे ना घट में गदा तेरी 8 लाख दी ने पो तुझी दिया का शादी कोन तो ये कोन कोन वरिया सही है न कर बाबा मुझी न्याणी का शादी कर बाबा वरिया सही है न कर बाबा। अरे बाबा तू दिमाग कम करन छड़े आया चाहिए वो तो पैसा दे तुझी दिया का शादी कोन कोन पैसा दी दे तो तुझी दिया का शादी कोन तो कोन कोन तो हलो धंधे ही करो हलो मेहरबानी करे इन दी शादी करो मासूम आया का मिस्कीन आ गरीब ता के दुआ कंदो के न्याणी जो घर ठही पंदो दुआ कंदो ता बचड़न के बेहतर इन दी न्याणी सा शादी करो। अरे तू ने चंगो उम्र से थी आयो है तू मार करे बत्ते लोला तू री मुखे बोझे है ना मार करे बत्ते लोला तू वरिया सही मेहरबानी करे मुझी न्याणी का शादी करने तो मुझी इज्जत दाग अची वरिया सही न ता गोठ मु खड़ी देखण जणो कोन थींदो गलती तुंजी ऐं तुझे धीअ जी आहे तुंहिंजी धीअ मूंसां प्यार कयो ऐं मूं हुनजे प्यार जो ग़लति फ़ाइदो उठायो अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौर आहे ऐं हींअर अॼुकल्ह मूं जहिड़ा हिते केतिरा माण्हू पिया फिरनि भई केतिरनि छोकिरियुनि सां धोखो करियो उनजी ज़िंदगी बर्बाद करे छॾी ऐं उन्हनि मां बि हिकिड़ो मां आहियां हलो त अस्सलाम वालेकुम भाउ असां दरअसल हीउ वीडियो ठाहियो आहे असांजे ॻोठ में इहो हादसो थियो आहे त इन जे हिसाब सां असां चयो असां वीडियो करे छॾियूं छा आहे जो तव्हां बि नज़र कयो छो जो अॼुकल्ह हींअर सोशल मीडिया जो दौर आहे हिते तमामु जहिड़ा बेग़ैरत माण्हू हिते फिरनि पिया ऐं तव्हां मूं जहिड़नि बेग़ैरत माण्हुनि खां बचिजो हिते मूं जहिड़ा इलाही बेग़ैरत माण्हू फिरनि पिया महिरबानी अगरि जे हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे हिनखे लाइक कजो शेयर कजो कमेंट ॾिजो आई लव यू।